दुनिया के 120 मुल्कनि में तैयार थियल सिंधी जे मशहूर गीत हो जमालो जी आर्ट्स काउंसिल कराची में नुमाइशी तकरीब कोठाई वई, जंहिंमें नाले वारे कहाणीकार ऐं ॾाहे अमर जलील, लेखक इल्ताफ शेख, सकाफ़त खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी, प्रोफेसर सलीम मेमण ऐं शहाब उस्ते समेत साहिफ़िन, अदीबनि ऐं लेखकनि वॾे अंग में शिरकत कई। जन वीडियो तैयार कंदड़ ऐं 120 मुल्कनि में वञी जुमरियूं पाईंदड़ उमर मेमण ऐं संदसि ठाहियल गाने बाबति ॻाल्हाईंदे चयो त उमर हो जमालो गाने खे दुनिया अंदरि मुतारफ़ कराए सिंध जी सकाफ़त ऐं क़दीम तहज़ीब जो अमन ऐं मोहबत वारो पैगाम ॾिनो आहे। अहिड़ी शइ ॾिसण खां पोइ असां ॿी का सुठी का ॻाल्हि कयूं। इट्स नो गुड, नो गुड। इट वॉज़ वेरी फाइन एफर्ट एक्सेप्ट हिन में हिकु ॿ शयूं जेके तमामु सुठी शयूं में। तकरीब में हो जमालो गानो पिणु हलायो वियो, जंहिं ते वेठल माण्हू ख़ुशीअ विचां ताड़ियूं वॼाईंदा रहिया। दुनिया जे 120 मुल्कनि में गानो तैयार कंदड़ उमर मेमण ॿुधायो त 8 मिंटनि जे हिन गाने खे ठाहिण लाइ हर मुल्क जे माण्हुनि खे पहिरियों सिंध जी तहज़ीब जो तारीफ़ करायो, जंहिं बाद ख़ुशीअ विचां उन गाने ते जुमरियूं हणण लाइ तैयार थिया ऐं सुठी मोट ॾिनी। कैमरामैन वकार सां गॾु अब्दुल्ला सोलंकी, सिंध न्यूज़।